शहरनि में क़ौमी ईद जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। गंबट में सिंध जी सकाफ़त बचायो ऐं तारीख़ी माग बचायो जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं ॿियनि पारां फूलबाग खां प्रेस क्लब ताईं सकाफ़ती रैली कढी वई, जंहिं दौरान क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। खिपरे में सकाफ़ती ॾियारो अजरक टोपी पटके जे रंगनि में रंगिजी वियो। मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढी क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। मिठियाणीअ जे ख़ानगी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई, जिते सकाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाया विया, जॾहिं त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तक़रीरूं कयूं ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणायूं। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते सेरीअ में बि मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं, जंहिं दौरान क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। डिगड़ीअ में सरकारी स्कूल जे उस्तादनि ऐं ॿारनि प्रेस क्लब ताईं रैली कढी बैनर खणी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार कयो। मीरपुर माथेले में पॉपुलेशन खाते ऐं आपका यूनियन पारां रहमू वाली पार्क लॻ सेहत ऐं सकाफ़ती मेलो मुनक़िद कयो वियो, जिते मुख़्तलिफ़ सकाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाया विया, जॾहिं त ॿारनि पारां क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हयूं वयूं। धाबेजी में बि मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां अजरक टोपी ऐं पटका पहिरे तारीख़ी माग बंभोर ताईं रैली कढी वई, जंहिं दौरान जीअं सिंध जीए सिंध वारा जीअनि जा नारा हंया विया, जॾहिं त क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हयूं वयूं। टंडो जान मोहम्मद लॻ ॻोठ हारून हालेपोटा में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब कोठाई वई, जिते ॿारनि तरफ़ां तक़रीरूं कयूं वयूं, जॾहिं त सकाफ़ती गीत ॻाए पिणु दाद हासिल कयो वियो। अगड़ा जे ख़ानगी स्कूल में सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जिते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी गीत ॻाया, जॾहिं त तक़रीरूं पिणु कयूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk